बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुकर में असां तक़रीबन अधु किलो गोश्त विझी उन में शामिलु कंदासूं दालचीनी, ॿ लौंग, अछो जीरो ऐं लूणु। पोइ उन में कोप खनि पाणीअ जो विझी कुकर बंदि करे गोश्त खे ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जेसि ताईं असांजो गोश्त ॻरे ओसि ताईं असां हे ॾिसो असांजो गोश्त ॻरी चुको आहे। हाणे हिकु तईअ में थोरो तेल विझी उन में पीठल धाणा थोड़ा विझंदासूं ऐं तेल खे गरम थियण लाइ छॾे ॾींदासूं। इहो इन करे त जीअं असां अगरि गोश्त विझूं बॉइल थियण में त असांजो तरे खे न लॻे ऐं भुरे न गोश्त। पोइ गोश्त उन धाणनि वारे तेल में विझी असां हल्को फ्राई कंदासूं जेसि ताईं ख़ुशबू अचे। जेसि ताईं गोश्त फ्राई थिए असां गरम मसालो, ॻाढ़ा मिर्च ऐं पीठल धाणा, ॾाढ़ुनि जी कण कुटियल, इहे सभु मसाला चङी तरह पाण में मिक्स कंदासूं। मसाला ऐं ॾाढ़ुनि जी कण खे चङी तरह मिक्स कंदासूं जीअं चङी तरह ॾाढ़ुनि जी कण भुरियल मिक्स थी वञे मसाले में। पोइ इहो मसालो असां तरियल गोश्त जे मथां विझी हल्को मिलाईंदासूं। तयारु आहे असांजो ख़ुश्क गोश्त। तमामु बहितरीनु ज़ाइके वारो ऐं मज़ेदार थींदो आहे हीउ तरियल ख़ुश्क गोश्त।